रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डिवीजन हैदराबाद जो सीनियर नायब सदर नवाब आज सभी खे ख़बर है 2018 जी इलेक्शन में 2071 से मीटिंग होल्डर आहियां PTI। अॼु असां निकिता आहियूं असांजे हिते जी जेकी जरवार कम्यूनिटी आहे पंहिंजी UC अहमदाबाद जी तमामु वॾी हिकिड़ी कम्यूनिटी आहे उन्हनि जी दावत ते आया आहियूं। इहो ई पैगाम इमरान खान जो खणी आया आहियूं। हीअं तव्हांखे ख़बर आहे त मथे बलदियाती इलेक्शनूं अचनि थियूं जेके मुल्क जा हालात आहिनि थी सघे थो न बि थियनि पर असांखे पंहिंजी पूरी तयारी करणी असांखे मैदान ख़ाली कोन्हे छॾिणो। जरवार जेके कुझु दोस्त आहिनि असांजा दिल्ली तालुके जा बि आहिनि ऐं हिते जा UC अहमदाबाद जा उन्हनि जी ख़्वाहिश हुई त तव्हां अचो त असां PTI जो हिकिड़ो प्रोग्राम रखूं ऐं इनशाला बलदियाती इलेक्शन जे हवाले सां पाण सलाह मशवरो करियूं। इंशाल्लाह बलदियाती इलेक्शन में BS 71 ऐं बदीन जी तमामु यूनिट काउंसिल वार्डन ते असांजी कोशिशि आहे त PTI जो उम्मीदवार हुजनि ऐं हिननि जे लाइ मैदान असां किथे बि ख़ाली न छॾियूं। असां हिननि जो सख़्तु मुक़ाबिलो कयूं इंशाल्लाह। तव्हांखे ख़बर आहे जेके हालात मुल्क जा वञनि पिया ऐं जेकी हिननि मुल्क सां गदारी कई आहे उन करे 2023 त परे ई ॻाल्हि आहे 2022 में ई असांखे जनरल इलेक्शन ॾिसण में अचनि पिया। उन में असांखे आवाम जी मदद आहे। बाक़ी त असां हर जाइ ते तमामु घणा मज़बूत थी विया आहियूं। सिंधी ॿारड़नि में असांखे आवाम जो साथ खपे। इमरान खान जो जेको नज़रियो आहे इमरान खान जो जेको पैगाम आहे असां तव्हांजे थ्रू सॼे इलाइक़े में फैलायूं ऐं माण्हुनि खे ॾिसो हिते न तालीम आहे न हिते रोड आहिनि न हिते को सिहत जो को अस्पताल आहे। त असांजी कोशिशि इहा आहे सुभाणे ऐवाननि में अची असां माण्हुनि खे इहे सभु सहूलियतूं ॾियूं। उहे सहूलियतूं असां तॾहिं ई ॾेई सघूं था जॾहिं सूबे में हिते छो त अहिड़ी तरमीम अहिड़ी करे वियो आहे जो सूबे में जे असांजी हुकूमत नथी ठहे त असांजा वरी हथ ॿधिजी वेंदा। असां वटि पोइ वरी वापदा रेलवे अहिड़ा खाता हूंदा जंहिंमें असां उन लेवल नादरा उन लेवल जो रिलीफ नथा ॾेई सघूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ डिवीज़न के अगवान नौजवानों जो सरवान महबूब अगवान नवाब अबूबकर टालपुर इमरान खान की हिदायत से न्यूतम बालो जितुम गुजरानी उला नबी जूने जो अमानाबाद गुंडो कमरानी जा तूफ़ानी दौरा मुख्तलिफ बिरादरियन RI जुनेजा जरवार कलोई हिंदू बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। नौजवान अबूबकर टालपुर ऐं ॿियनि महिमाननि खे गुलनि जा वर्खा करे सिंध जी सुखड़ी तौर अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। खिताब कंदे नवाब अबूबकर टालपुर समेत जे अॻुवान मुमताज़ जरवार ऐं ॿियनि चयो त इमरान खान जी क़यादत ते मुकमल इतमाद आहे। हिननि वधीक चयो त इमरान खान जो पैगाम हर शहर ॻोठ गली गली जर जंग पहुचाए रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त असां आज़ाद क़ौम आहियूं आज़ाद क़ौम थी रहंदासीं इंशाल्लाह। सिंध जे अवाम साथ ॾिनो सिंध ऐं सिंध जी अवाम जी ख़िदमत ज़रूरु कंदासीं। हुन मौक़े ते फरीद जरवार अब्दुल रही करीम वकास जरवार हाजी कलोई खातम कलोई ऐं मुख्तार जरवार पिणु मौजूदु हुआ।